बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद उमर शर्ग ॻाल्हायां पियो पंहिंजे ॻोठ में। अर्ज़ु इहो आहे मुंहिंजो आला ऑफिसरनि खे, सिंध वज़ीर आला खे, सिंध आई जी खे, एडिशनल आई जी खे, DIG जावेद जिसरानी साहब खे, घोटकी SP तनवीर अहमद खान तुंहिंजे खे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त अॻु में मुंहिंजो 2018 में पुटु नाक मारिजी वियो। उहो छिजड़नि ऐं सीलरनि मारियो। उन खां पोइ असां ते क़ौमी जहिड़ा थी विया। मथे कोई अगवा जो केस न आहे, धड़ जो केस न आहे, क़ौमी जहिड़ा जा केस आहिनि। मां इहा गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे इहे क़ौमी जेके जहिड़ा आहिनि असांजो फ़ैसिलो करायो वञे। त मां पंहिंजे ख़ानदान सूधो इहो वाइदो कयां थो त मां पेश थियण लाइ तयारु आहियां। 85 साल मुंहिंजी उमिरि आहे। मां हिन महिल रुपोश पाण खे नथो करणु चाहियां, न बचनि खे करणु चाहियां थो। मुंहिंजे पुटनि ते नाहक केस बि रखिया विया आहिनि, इनाम बि रखिया विया आहिनि। महिरबानी करे असांजो फ़ैसिला कराया वञनि त मां पंहिंजे पुटनि, भाइनि, बचनि, पंहिंजे कबीले सूधो पेश थियण लाइ तयारु आहियां। इहो मुंहिंजो उमर शर जो वाइदो आहे। असां इहो अर्ज़ु कयो आहे जो असांजो जेकर असांजा इहे जहिड़ा ख़तमु थिया वञनि, फ़ैसिला थियनि त असां पंहिंजनि बचनि खे तालीम ॾियण वारियूं त असांजा बचा बि जेके आहिनि तालीम खां महरूम आहिनि, त असांजा बचा बि तालीम पढ़ी कंहिं शहरनि में कंहिं बि नौकिरी नंढी वॾी जे लाइ लाइक़ु थियनि, किथे निकिरनि। महिरबानी तव्हांजी।